दोस्तों शाहिद खुशो वर्क यूट्यूब चैनल में तव्हां सभिनी दोस्तनि खे वेलकम भलीकार चवंदासीं हिन यूट्यूब चैनल में। अगर तव्हां नवां या पुराणा दोस्त जेका भी आया आहिनि उन्हनि खे अॼु बहितरीन मेगा सॉफ्ट सीरियल पंजाबी ऐं रियासत जी गॾु अपडेट ॾियण वारो आहियां। हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा ऐं ड्रामे में अॻिते छा थींदो न थींदो, ड्रामो ख़तमु थींदो या हलंदो, इहा बि तव्हांखे ख़बर ॾींदासीं। थी सके त हिन वीडियो को लाइक करे छॾींदा ऐं चैनल खे अगरि सब्सक्राइब न कयूं वेठा त उन खे बि ज़रूरु सब्सक्राइब करे हिकिड़ो प्यारो कॉमेंट भी करे छॾींदा। दोस्तों दरअसल तव्हां ॾिठो त कीअं ड्रामो पंहिंजे ज़बरदस्त मोड़ ते अची वियो आहे। रुंडो पंहिंजी धीउ सां ॿधी करे उन खे हथ सां घरां भॼाए थो सिकू सां। सिकू कहिड़ी शइ जी ख़बर न आहे, कंहिं ॿिए खे ख़बर न आहे। केॾो न सांवल सां हू हराम पाई करे थो ऐं शेरल वारनि हुनजे मथां एतबार कयो, फ़ैसिले जे पंहिंजे मथां कयूं वज़न उहो उन्हनि जी भञी खणी करे थो। कहिड़े हिसाब सां ॾिस शैतान रुंडो चवंदा आहिनि, टुंडो मंडो काणो उन जी हिकु रग वधीक हूंदी आहे, हिनजी बि हिकु रग वधीक आहे। ओड़ा तव्हां ॾिसो न त कीअं हाणे हसीना पैसा ॾेई लालच ॾेई गुलनार खे उतां पाण निकिरण जी कोशिशि करे थी, लेकिन हू हसीना गुलनार लाइ बुरो सोचियो वेठी आहे त मां हितां निकिरण खां पोइ इन खे सिधो कंदुसि, टको बि कोन ॾींदुसि। ऐं इहा हू कासिम खे ॿुधायूं वेठी आहे। कासिम वरी इहो सोचियो वेठो आहे त इन हसीना खे पैसा वठी इन खे मां घोटो ॾेई छॾींदुसि। यानी हिक ॿिए सां हर को बुग़्ज़ रखी वेठो आहे दिलि में, यानी इन कंहिंजो बि बुग़्ज़ कामयाबु न थींदो, इहे किना थींदा।